दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू एंटी करप्शन जो महा करप्ट वॾो मुंशी 25 साल बाद नेठ बदली। दादू एंटी करप्शन दादू में सालन खां मुक़रर थियल वॾो मुंशी अब्दुल वाहिद पंवर आम आवाम समेत करप्ट ऑफिसरन तरफां मुतासिर थियल मुलाज़मन जो एंटी करप्शन खाते दादू के मिलंदड़ शिकायती दरख्वास्तुन जे आड़ में मुख्तलिफ इदारन जे ऑफिसरन खां गैर कानूनी भत्ताखोरी जे इल्जाम हेठ ऐं ब्लैकमेल करण जे इल्जाम हेठ मुअत्तल करे डायरेक्टर एंटी करप्शन कराची रिपोर्ट करण जा हुकुम जारी करे छॾिया। सुप्रीम कोर्ट जे लार्जर बेंच जे हुकुम ते डिप्यूटेशन खत्म कई वई आहे। एंटी करप्शन दादू ज़रिया याद रहे त 25 सालन खां मुक़रर थियल एंटी करप्शन खाते दादू जो वॾो मुंशी अब्दुल वाहिद पंवर सरकारी इदारन खां मुतासिर थींदड़ सभी सरकारी मुलाज़मन जो मिलंदड़ शिकायती दरख्वास्तुन ते ऑफिसरन खां मंथलियूं वठण, फहाशी अॾन, मंशियाती अॾन ऐं खाते में बीठल सरकारी वण विकिरो ऐं ॿियनि इल्ज़ामनि हेठ मुअत्तल करे कराची रिपोर्ट जो हुकुम जारी करे छॾिया। एंटी करप्शन खाते कराची मां निकितल नोटिफिकेशन सोशल मीडिया ते वायरल।